ईरान अमेरिका छिकताण खां पोइ ॿिन्ही मुल्कनि जे वापार ते बि असरु पइजी रहियो आहे। चयो पियो वञे त ईरान ऐं अमेरिका में हलंदड़ छिकताण करे पिस्तनि जे वापार ते तमामु घणो मनफ़ी असरु पियो आहे। ॾिठो वञे त पूरी दुनिया में पिस्तनि जो सालियानो वापार जी मालियत अरबें डॉलर आहे ऐं उन में ॾींहों ॾींहुं वाधि थी रही आहे, छो त पिस्ता तमामु घणे शौक़ सां खाधा ऐं पसंदि कया वञनि था। तंहिं करे पूरी दुनिया में पिस्तनि जी डिमांड अॻु बि हुई ऐं हाणे वेतर वधी वई आहे। जॾहिं पाण ॻाल्हि पिस्तनि जे वापार ऐं पिस्तनि जी पोखाई बाबति कयूं था, तॾहिं इन हक़ीक़त खां केरु बि इनकार नथो करे सघे त पिस्तनि जे आलमी वापार में सभ खां वॾो हिसो अमेरिका ऐं ईरान जो आहे। ऐं गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां ॿिन्ही मुल्कनि में जीअं त छिकताण हली रही आहे, पर उन बावजूदि पिस्तनि जो वापार 70 खां 80% ॿिन्ही मुल्कनि में आहे। गुज़िरियल 40 सालनि में ईरान में पिस्तनि जे आबादगारनि खे पंहिंजे मुल्क यानी ईरान मथां लागू कयल पाबंदियुनि करे बैन अल-अक़वामी मंडियुनि ताईं पहुचण में तमामु घणियूं ॾुखियायूं हुयूं। जेतोणीकि पिस्ते मथां पूरी दुनिया अंदरि वापार ते का बि पाबंदी न आहे, पर उन बावजूदि पिस्ते जा आबादगार, ख़ासि तौर ते ईरान जा आबादगार हिन कारोबार में इंतिहाई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾींदा पिया अचनि। जेतोणीकि 2016 में ईरान जे एटमी मुआदे खां पोइ हालतूं तब्दील थियणु शुरू थियूं हुयूं ऐं ईरान ते जॾहिं पाबंदियूं ख़तमु थियूं हुयूं, तॾहिं ईरानी तेल सां गॾोगॾु ईरान जो पिस्तो बि समुंड पार मंडियुनि ताईं पहुचणु लॻो हो। पर जॾहिं खां डोनाल्ड ट्रंप हिन मुआदे खे अमेरिकी तारीख़ जो बदतरीन मुआदो सॾियो आहे, तॾहिं खां साॻियूं रुकावटूं पिस्ते जे वापारियुनि खे साम्हूं आहिनि। अक्टूबर महीने में डोनाल्ड ट्रंप पारां मुआदे में तौसीक़ करण खां इनकार कयो वियो, जंहिंखां पोइ अमेरिकी कांग्रेस जी इहा ज़िमेदारी आहे त उहा इन ॻाल्हि जी तस्दीक करे त अमेरिका ईरान मुआदे जे शर्तनि ते हली बि रहियो आहे या न। ईरान जे पिस्तनि जी सनत लाइ हिकु ख़राबु ख़बर इहा बि आहे त पिस्तनि बाबति वापारी तंज़ीम ऐं ईरान जे डिप्टी डायरेक्टर हुज्जत हसनी सदी जो चवणु आहे त अण बराबरी वारा रवैया मतन हिकु भेरो ॿीहर पाबंदियूं लागू कराईंदा। जॾहिं ईरान में पिस्तनि जी तारीख़ बाबति ॾिसिजे थो त पिस्तनि जूं सनअतूं हज़ारें साल पुराणियूं आहिनि, जॾहिं त अमेरिका में पिस्ता पहिरियों भेरो 1930 वारे ॾहाके में ईरानी पिस्तनि जे बिज जी मदद सां ई पोखिया विया। 1979 में अमेरिका ऐं ईरान जा जॾहिं राब्ता ख़तमु थिया हुआ, जंहिंखां पोइ अमेरिका में पिस्तनि जी सनत वधी, जंहिंखां पोइ केतिरनि ई ॾहाकनि ताईं ईरानी कंपनियुनि बैन अल-अक़वामी मालियाती इदारनि ताईं पहुच घटि हुजण करे पूरी दुनिया ताईं ईरान में थींदड़ पिस्ता न पहुचाया। ऐं हैरत जी ॻाल्हि इहा बि आहे त ईरान उन्हनि मुल्कनि ताईं बि पिस्ता न पहुचाए सघियो जंहिं जूं मथां पाबंदियूं लागू थियल न हुयूं। जंहिं बाद अमेरिका में पिस्तनि जी सनत तमामु घणो तरक़ी करणु लॻी। ख़ासि तौर ते कैलिफोर्निया जा हारी पिस्ता पोखणु लॻा ऐं मार्केट में विकिणणु लॻा। 2014 में पूरी अमेरिका में ख़ुश्क मौसम सबबि पिस्तनि जी सनत खे तमामु घणो नुक़सानु रसियो, जंहिं बाद अधोअधु पिस्तनि जो फ़सुलु तबाह थी वियो। पिस्तनि जी पोख खे पोतल नुक़सान खां पोइ इन तबाही जो नतीजो इहो निकितो त 1.4 अरब डॉलर जी अमेरिकी मईशत में लाथ आई ऐं जॾहिं मुनाफ़े में अमेरिका खे 1.4 अरब डॉलरनि जो नुक़सानु थियो त उन बाद आलमी सतह ते पिस्तनि जी क़ीमतुनि में बि वाधि थी वई, जंहिंखां पोइ वरी ईरानी पिस्ते जे आबादगारनि खे मौक़ो मिली वियो। हिन सां गॾोगॾु इहो बि यादि रहे त पिस्तनि जी क़ीमतुनि में 2002 खां पोइ मुसलसल वाधि थींदी रही आहे, जॾहिं त हिन वक़्तु अमेरिका में पिस्तनि जे हवाले सां ख़ासि तौर मुंहुं हलायूं पियूं वञनि ऐं चयो पियो वञे त पिस्ता इंसानी सिहत लाइ बि इंतिहाई कारआमद आहिनि। गॾोगॾु इहो बि चयो पियो वञे त अमेरिका अंदरि पिस्तनि जा आबादगार इश्तिहारनि जी मदद सां अमेरिकी पिस्तनि खे आलमी मंडी ताईं पहुचाए रहिया आहिनि, जंहिं करे न रुगो पिस्तनि जी डिमांड में वाधि थी आहे, पर साॻे वक़्तु अमेरिका मां हाणे पिस्ता दुनिया जे ॿियनि मुल्कनि ॾांहुं बि मोकिलिया वञनि था। साॻे वक़्तु जॾहिं आलमी वापार में पिस्तनि जी डिमांड बाबति ॾिसिजे थो त पिस्तनि जे बैन अल-अक़वामी वापार में वाधि जो हिकिड़ो सबबु चीन जी वधंदड़ डिमांड बि आहे, छो त 2008 खां 2013 ताईं चीन में पिस्तनि जी डिमांड 146% वधी वई आहे। 2014 में कैलिफोर्निया में आयल ॾुकार खां पोइ पिस्तनि जूं क़ीमतूं $3 फ़ी पाउंड खां वधी $5 फ़ी पाउंड थी वियूं हुयूं। हिन साल ईरान में पिस्तनि जो फ़सुलु तमामु बहितरु थियो आहे, जंहिं बाद ईरान अमेरिका बजाए चीन खे $2.2 फ़ी पाउंड घटि रक़म ते पिस्ता विकिरो करे ॾिना पिया वञनि। हिते इहो बि यादि रहे त साल 2016 में अमेरिका में पिस्तनि जी फ़सुलु बहितरु थी हुई ऐं उते बि बहितरु फ़सुलु थियण खां पोइ पिस्तनि जी क़ीमतुनि में घटिताई आई हुई।
जॾहिं त इहो पिणु चयो पियो वञे त ईरान खे हिकु ॿियो फ़ाइदो बि आहे ऐं ईरान उहो फ़ाइदो वठणु हिन वक़्त सां ई शुरू कयो आहे, छो त दुनिया जी वॾी वापारी मंडियुनि में जीअं चीन क़ाबिज़ आहे ऐं जॾहिं चीन ॾांहुं ईरानी शयूं वेंदियूं त उनजो फ़ाइदो बहरहाल ईरान खे ई थींदो। हिते इहो पिणु चयो पियो वञे त पूरी दुनिया जे पिस्ते खां सभ खां वधीक बहितरीनु पिस्तो ईरान जो ई आहे, पर साॻे वक़्तु इन हक़ीक़त खां बि इनकार नथो करे सघिजे त ईरानी ऐं अमरीकी पिस्ता हिकिड़े ई ॿिज मां तयारु थियनि था, जॾहिं त तुर्की अंदरि वरी पिस्तनि जो रंग तोड़े ज़ाइक़ो मुख़्तलिफ़ हुजे थो। जॾहिं त हिते इहो बि विसारणु न घुरिजे त अमेरिका पारां ईरान मां ईंदड़ पिस्तनि ते 241% टैक्स वधाई वई आहे, जंहिंजो मतिलबु इहो थिए थो त पाबंदियुनि खां सवाइ बि अमरीकी वापारी मंडी में ईरान जे पिस्तो पहुचणु हिन वक़्तु तमामु घणो मुश्किल आहे। जॾहिं त हिते इहा ॻाल्हि बि यादि रखणु घुरिजे त ईरान में हिन वक़्तु पाणी जी तमामु घणी खोट आहे, जंहिं करे हिन सनत खे नुक़सानु पहुचण जो बि ख़दशो आहे। ऐं हिन वक़्तु अमरीका में 2016 खां पोइ जॾहिं बहितरीनु पिस्तनि जूं फसलूं थियणु शुरू थियूं आहिनि त हिन वक़्तु अमरीका ई सभ खां वधीक पिस्ता पैदा कंदड़ मुल्क बणिजी वियो आहे, जॾहिं त ईरान ॿिए नंबर ते आहे ऐं ही ॿई मुल्क पिस्तनि जी मंडियुनि ते हिन वक़्त ताईं राॼ कनि था। हिन वक़्तु पिस्तनि जा शौक़ीन माण्हू पूरी दुनिया अंदरि ईरानी पिस्ते जी घुर बहरहाल वधीक कनि था ऐं संदन चवणु आहे त ईरान खे आलमी मंडी में पिस्तनि पहुचाइण जी इजाज़त ॾिनी वञे त जीअं संदन ख़ुश्क मेवे खाइण जो शौक़ु पूरो थी सघे। हिन वक़्तु ॾिठो वञे त ईरान ऐं अमरीका में पिस्तनि वारे मामले ते बि ॼण त हिकिड़ो तकरार उथी पियो आहे, पर जॾहिं पाण सिंध जी ॻाल्हि कयूं था त सिंध अंदरि ज़रई सुधारनि बजाए आबादगारनि लाइ ज़रई मुंजारा पैदा कया पिया वञनि, जंहिंजो मिसाल हाणोके सारियाले फ़सुल तयारु थियण खां पोइ आबादगारनि जा तहफ़ुज़ात आहिनि। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जहिड़ी रीति दुनिया जा ॿिया मुल्क पंहिंजी पैदावारी सहूलियतुनि मां फ़ाइदो हासिलु कनि था ऐं पूरी दुनिया लाइ लाभाइता साबित थियनि था, तहिड़ीअ रीति सिंध अंदरि पिणु ज़रई सुधारा मुतारिफ़ कराए ऐं आबादगारनि जा आंज ख़तमु करे आलमी मंडी ताईं सिंध जो चांवर ऐं खजीअ जी मुंद में सिंध जी खजी मुतारिफ़ कराई वञे त जीअं सिंध जो आबादगार बि सुखियो रहे ऐं सिंध मां खजी अंबनि ऐं ॿियनि मेवनि जूं जिन्सूं बि ॿियनि मुल्कनि ॾांहुं वञी सघनि ऐं साॻे वक़्तु सिंध जा आबादगार जजो नाणो कमाए मुल्क लाइ बि लाभाइता साबित थी सघनि ऐं पंहिंजो गुज़र सफ़र बि चङे नमूने करे सघनि।